उमरकोट खां आया आहिनि ऐं राम सिंह सोढा बाबति मतिलबु ॻाल्हाइणु चाहिनि था ऐं अहमदाबाद में प्रदर्शन ऐं पंहिंजा वीचार आहिनि। लाल सिंह सोढा साहब। अॼु न रुगो आरोखी बुखारी आहे असां सभु बुखार आहियूं। हाणे असांखे राम सिंह खे रुगो यादि करण जी वक़्तु न आहे, असांखे राम सिंह जहिड़ो थियण जी ज़रूरत आहे। राम सिंह जहिड़ो थियण लाइ असां सिगरेट जो सूटो वणंदासीं, राम सिंह कोन थी सघंदासीं। असां शराब जो केतिरो लॻाईंदासीं, राम सिंह कोन थी सघंदासीं, छो हुनजी आत्मा खे तकलीफ़ थींदी। हू थियणो राम सिंह साहब जेकॾहिं रुगो वकील थी राम सिंह जहिड़ो थियणो हुजे त ठकुरनि में वकील जाम थिया वेठा आहिनि। उहो हिकिड़े टकराई जो उतारो महिमान आयो त हुन निहारी त उतार सुठी हुई त हुन चयो छा थो ॾिसी कि अहिड़ो मूंखे ठाराइणो आहे, हुनजो अहिड़ो ठाराइणु खपे थो। त मुंहिंजे ख़्याल में राम सिंह थियण में खपे थो। अॼु सॼी दुनिया फॉरेस्ट जो ॾियारो मल्हाए पई। असां फॉरेस्ट खां गॾु राम सिंह जो ॾियारो मल्हायूं था। हूं फॉरेस्ट खां हिकु वणु खणी आयो आहे, उहो वणु असीं राम सिंह जी यादि बि लॻा सां आरोखी आहे न सुभाणे लॻाइणु खपे। मुंहिंजी आदत थोरो सम्झाइण वॾे लतीफ़ आहिनि कयाणी त वणु हूं त लियायो आहे। हिकु कमदार હતો कंहिं स्टेट जो मालिक હતો हुयो, वो सुबह सवेर जातो ज़मीन घूमे पछो आतो, पछो आए तो गाँव मस्जिद में वाइस पे मौलवी साहब कहो तो बाबा मेरे मथे जो बनी घुमंदो भाई वापस आयो जेतरी बनी घुमंदो क़यामत जी ओतरी मथे ते खणी दो। हाँ हमरा ॾाढो परेशान हुजे मानी खाए माई पुछो भला जे कहो परेशान छो है चई मौलवी साहब कहो पे तो मेरे मथे बनी घुमी अचे आऊं तो अरबाबन की सॼी स्टेट घुमी आयो आहियां। माई चयो माठ करे वे जेका पाण में खजनी ओतरी पाण लॻ खणंदासीं बाक़ी पाण में मुलो खणंदो त मुंह में जेतिरा वण खजिया उहो खणी आयो आहियां बाक़ी तव्हां पाण लॻाईंदा। अॼु हितां खां आयुसि के त मिठी में थोरो रिंगट लॻो नओं स्लोगन हिकिड़ो लॻो पियो थर बदिलेगा पाकिस्तान। हाणे साईं थर बदिलाए थो पूरे पाकिस्तान खे। जिते दरिया नदियूं पंहिंजूं दरिया वहनि पिया सिंधु दरिया जहिड़ो दरिया आहे उते बदिलाए कोन थो सघे, थर बदिलाए थो कोयले जे करे। तो दोस्तो हीअ अव्हांजी तारीख़ ते अव्हांजे कल्चर ते वॾो वार आहे। असां को तरक़ी जा मुखालफ़ न आहियूं, असां असांजे सीमनि जा रखवाला आहियूं। जेकॾहिं कोयले में तरक़ी थिए हा त असांजे पासे में पाड़ेसरी मुल्क वेठो आहे, हू तेल कढे तो कोयलो हाणे कोन थो कढे। तेल सॼी सिंध में निकिरे थो, तरक़ी करणी आहे त हुन में करियो। कोयले में कहिड़ी तरक़ी थींदी, हीअ अव्हांजूं सीमूं सभु तबाह थी वेंदियूं। चवनि था असांखे पैसो जाम मिले थो, यार पैसो मिले थो। अॼु तव्हां हितां रस्ते में आया आहियो त रस्ते में अव्हांजो इस्तेमालु मोरनि ऐं वणनि कयो हूंदो। हीउ कोयलो निकिरंदो त सीमूं अव्हांजूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं कराची त वेंदा उते अव्हांखे डिस्को डांस त मिली वेंदो पर हमरचो ॻाइण वारो केरु कोन मिलंदो। तव्हां कराची में सुठी तालीम त ॿारनि खे ॾेई सघंदा पर तरबियत जेका फर जो माण्हू ॾिए थो राम सिंह जहिड़ा पैदा करे थो। छा राम सिंह जो पीउ पढ़ियल लिखियल हो, वकील हो? न, हुन तरबियत सुठी कई। असांखे पंहिंजे ॿारनि खे तरबियत सुठी ॾियणी पवंदी, तॾहिं असां राम सिंह थी सघंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।